नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त वज़ीर आज़म इमरान ख़ान भारती गादी वारे शहर न्यू दिल्ली में हलंदड़ मुसलमान ख़िलाफ़ वॻुड़नि ते पंहिंजे रद्द अमल में चयो त वारियल जम्मू कश्मीर जी शुरूआत हुई, पर हाणे भारत 20 करोड़ मुसलमान खे निशानो बणाए रहियो। पंहिंजे ट्वीट में वज़ीर आज़म चयो, अॼु ॾिसी रहिया आहियूं त 1 अरब खां वधीक आबादी वारे एटमी हथियारनि सां लैस मुल्क भारत में नाज़ी फ़लसफ़ी सां मुतासिर हिंदू इंतहा पसंद तंज़ीम RSS इक़्तिदार संभाले वरितो आहे ऐं जॾहिं त नफ़रतनि ते बदल नस्ल परस्ताना नज़रियो इक़्तिदार संभालियो आहे त हू मुल्क में रतो छाण जो सबबु बणिजी रहियो। वज़ीर आज़म चयो त मां गुज़िरियल साल गॾियल क़ौमुनि जे जनरल असेंबली खे ख़िताब दौरान इहा अकथी कई त हाणे जेकॾहिं इहो जिन बोतल खां ॿाहिरि अची वियो त रतो छाण वधी वेंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।